अरे सियाणी जुल्म थियो कीस थियो कहर थियो हलो जल्दी अस्पताल हलूं। अस्पताल जो ख़ैर त आहे। शमू आहे न उनखे दुश्मन गोलियूं हणी अल्लाह साईं मुझो वाहिगुरु त दिन दुनिया में आहे। जिंदा है जल्दी अचो। अल्लाह सिखे अल्लाह हिक खे लेटाए आयो हां, बाक़ी बचो आहे बहादुर। उनखे पूरो कंदुसि पोइ मुंहिंजा सभु पलांद पूरा थी वेंदा। हाशिम कुछ त अंदर जी बाह झकी थई न। अज रात मल्हायूं था जशन, सुभाणे जा भाग सुभाणे सां। हा साईं दादा, दरिया खान के मंडो करे छॾियो था। जॾहिं बि ॿियनि माण्हुनि खे पंहिंजनि पेरनि ते ॾिसंदो न त उनखे मां यादि ईंदुसि। मां उनजे तन मन में बाहि भड़का खाईंदी। उनजी हयाती कंडनि जी सेज बणाए छॾी अथमि। अॼु शमूअ खे पूरो करे आयो हां, हाणे बहादुर जो वारो आहे। ॾींहं ॿिनि में बहादुर खे बि कंदासीं ढेरी। साईं दादा जंहिं ॾींहुं बहादुर खे पूरो कयुमि न पोइ सीनो ताणे घुमंदुसि। हाशिम ही बि पंहिंजा कख अथई, ईअं सम्झ त पंहिंजे घर में आहीं। साईं दादा ॻोठ ॻोठ आहे, ॻोठ त वञणो पवंदो। ॿारनि बच्चनि खां सवाइ मां हिते केतिरो रहंदुसि। साईं दादा मुंहिंजी कंहिंखे बि ख़बर न पए त मां किथे आहियां, सरदार शाह ज़मान खे बि न। छो हाशिम? जेकॾहिं उनखे ख़बर पवंदी त हू मूंखे ॻोठ में रहण ते मजबूर कंदो, ऐं तेसि ताईं मां ॻोठ न वेंदुसि जेसि ताईं पंहिंजा समूरा पलांद पूरा न कंदुसि। कंहिंखे बि का ख़बर न पवंदी हाशिम, तूं बेफिक्र थी वञ। साईं दादा हिते पुलिस जे हमले जो ख़तरो त नाहे न? न हाशिम न, पुलिस हिन दर जी हाज़ुरी भरींदी आहे। अहिड़ी ॻाल्हि ई न आहे। तुंहिंजी दुआ खपे, तूं लत खोड़े सुम्ही पव। त पोइ ठीकु आहे, मां घड़ी खन आराम थो कयां। तूं आराम कर त मां जशन जो बंदोबस्त कयां। कर खबर खुदा बख्श, हाशिम जो को अतो पतो का खबर पई? न सरदार साईं, हाशिम जी अञा ताईं का खबर न आहे। खुदा बख्श मूं दिलावर खे चयो आहे हुनजा माण्हू हाशिम खे ॻोल्हे रहिया आहिनि। सरदार साईं ॻोठ में ॻाल्हियूं बि हलनि त हाशिम मीरा ऐं दिलावर खे ख़बर आहे मूंखे, सभु ख़बर आहे। हाशिम जी परेशानी बल्ले जूं टई धीअर आहिनि। इन करे तूं पंहिंजे पुट जी शादी जी तयारी करे छॾ, जे ससीअ जो बार लाहे छॾियो। हाँ सरदार साईं, मुत कुछ लटो कपिड़ो वठी छॾियो अथमि, बाक़ी ज़ेवर वठणा आहे न, सो हिन पीढ़ीअ ते माल विकिणी ज़ेवर वठी ईंदुसि। दिलावर हाशिम जी का खबर पई? हाँ सरदार साईं, हाशिम साईं दादा वटि तरसियल आहे। अच्छा, साईं दादा वटि तरसियल आहे। सरदार साईं हिक ॿी ख़बर पई आहे, पर पक्की न आहे। दिलावर ॿी कहिड़ी ख़बर पई आहे? शमू मारजी वियो। छा? शमू मारजी वियो? दिलावर कंहिं मारियो आहे शमूअ खे? सरदार साईं पक्की ख़बर न आहे। ॿियो त शमूअ जो लाश अञा ताईं मिलियो न आहे। तूं छा थो सम्झी दिलावर? इहो कमु कंहिं कयो आहे? किथे इहो कमु हाशिम त न कयो आहे? हाँ सरदार साईं, इहो कमु हाशिम भाई कयो आहे। त पोइ अञा ताईं दरिया खान वारनि जो रद्दी अमल अञा साम्हूं न आयो आहे। सरदार साईं इहा ख़बर अञा दरिया खान वटि न आहे पहुती। सिर्फ़ शक आहे शमू मारजी वियो आहे या अगवा थी। अच्छा, इन्हीअ करे हाशिम
साईं दाद सां वञी मिलियो आहे। दिलावर हिकदमि मुंहिंजो नियापो पहुचाए साईं दाद वटि, चईंसि त हाशिम खे मूं वटि पहुचाए। ठीकु आहे सरदार साईं, मां जो नियापो साईं दाद ताईं पहुचाए छॾींदुसि। पसड़ी अमड़ ज़रीना, पसरा जेड़ी कच्चे तेड़ी पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। हा दी बसरा, चङो थियो जो तूं अची वई आहीं, न त मां पाण तो ॾे अचां हा। मड़े मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया, मांखे ॿुधाए छॾियऊं त हाशिम काथे गुम आहे या मुंहुं करे काॾे हलियो वियो आहे। सो दिलि में ख़्यालु आयो त ज़रीना खां पुछी अचां वञी त ख़ैर त आहे न, हाशिम काॾे मुंहुं करे हलियो वियो आहे। अदी, जे घर में अहिड़ियूं टे निभागियूं ममड़ियूं न हूंदियूं, उन घर में कहिड़ो ख़ैर हूंदो? छो छा थियो आहे? अदी ममड़ियूं ॿुधाइनि तो कोन थियूं त छा थियो आहे, पुछीन त टाल मोटोल पियो कनि। ओ ज़रीना, इहो सॼो चक्कर इश्क जो थई। मां किताब पढ़ियो हो न, सॼी ख़बर पइजी वई। इहा मीरा ऐं ससु ही पाणीअ भरण जे बहाने सां वयूं हई। उते वञी मीरा इन्हे दिलावर सां रूह रिहाणियूं कयूं थई। हा दी, इहा ई ॻाल्हि आहे। हिन निभागिन जे करे मुंहिंजो घर तो फिटे। ज़रीना करे त करे छा? अरे ज़रीना, मां त इन्हे मीरा खे अकुल वारो समझदी हुअसि, वॾी सॼी आहे। भाई हाणे इन्हे जा इहे कम हूंदा त नंढनि खे कहिड़ी मयार। बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। अदी, पल्लीअ जे रत में ई रोलो आहे। नंढियूं त नंढियूं पर वॾी सुभान अल्लाह। न ई पाण घर कंदियूं, न ई मूंखे घर करण ॾींदियूं। अमड़े तोप सारी तोप, अलाए कहिड़ो वक़्तु लॻो आहे ज़रीना। असांजे वक़्त में अमड़ जे खणी थोड़ी मुसाग जी ज़रड़ी हणो जा सुरमे सराई पाए त वॾा सव सुवाल कंदा हा। अदी हाणे ज़मानो मटिजी वियो अथई। छोकिरियूं हाणे जो कोला मुकोला जूं करावन मर्दनि सां कचहरियूं कनि, ॾंद चीक कनि, को डपु ई कोन्हे छोरियुनि खे। हा दी, मुल्क में हया शर्म त रहियो ई नाहे। ज़रीना करे त करे छा? ज़रीना, का जांच जूच कई थई? हाशिम वियो त वियो काॾे? अधो पलियो जांच में लॻो पियो आहे ऐं सरदार साईं खे बि चयो आहे, दुआ कर त हाशिम जल्दी मोटी अचे। दुआ जा 2 तावीज़ लिखी आई है। हिकिड़ो तावीज़ पखे में ॿधी छॾ ऐं ॿिए तावीज़ खे पाणीअ में पिसाए घर में छॾा हणी छॾ। ॾिस त कीअं थो अचे, पेर भरे निकिरे। हा दी, वारो कर त इहे तावीज़ त ॾे। साईं दादा ख़ैर त आहे न? परेशान थो लॻी। हाँ हाशिम ख़ैर आहे। अॼु मूंखे दिलावर मिलियो हो। दिलावर? पर दिलावर छो आयो हो? हाशिम यार, नाराज़ न थी जाए, पर ही हकीकत आहे। दिलावर जी दिलि साफ़ आहे। तोखे दिलावर ते अजाया शक आहिनि यार। पर साईं दादा, मां ॻोठ कीअं वञां? माण्हुनि जा मेणा मूंखे मारे विझंदा। हाशिम, दिलावर जी साखपत मां ॾियण लाइ तयार आहियां। बाक़ी को ॿियो मसलो आहे त? ॿियो को बि मसलो न आहे। दिलावर जी दोस्तीअ ते मूंखे बि एतबार आहे। पर हाशिम, तूं शामिर जे विछायल ॼार में फासी पियो आहीं। मूं बि कुझु जांच कई आहे। तुंहिंजो दुश्मन दिलावर न, पर शमीर आहे, शमीर। ऐं उन्ही तुंहिंजी दिलि में इहे शक विधा आहिनि। न साईं दादा, इन मसइले ते शमीर मूंसां अॻ में कॾहिं बि नाहे ॻाल्हायो। हर ॻाल्हि चइबी नाहे, कुझु ॻाल्हियूं महसूस कराइबियूं आहिनि। माण्हू अहिड़ा ई हालात पैदा कंदा आहिनि जो अॻियों दोस्तनि खे दुश्मन सम्झे। साईं दादा, तुंहिंजो मतिलबु मां सम्झी वियो। हाशिम, ही कख बि तूं जान, पर यार ॻोठां हिकिड़ो चकर ॾेई अच। सरदार सां बि मिली अच ऐं पंहिंजे घर वारनि सां मिली अच। ठीकु आहे साईं दादा,
तूं सही आहीं। मां जी ॻोठ वेंदुसि। हाशिम नाराज त नहीं न? न दोस्त, मां त तुंहिंजो एहसान मंद आहियां। त पोइ तूं वेह त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। गुलाबी अञा बहादुर खान न मोटियो आहे। मूंखे त शमो जी ॾाढी गणती थी पई आहे। ख़ुदा ख़ैर करे किथे शमो। न न न न शमो ज़िंदा हूंदो, हुनखे कुझु बि कोन थींदो। पर बहादुर खान अञा छो न मोटियो आहे? साओ सदको कहीं रेस तव्हां रेस बहादुर खान के फोन छो था कयो गुलाबी जोड़े में? हा हा तूं सही थो चई। मां बहादुर खे फोन थो कयां। हेलो हेलो बहादुर पुट ख़ैर त आहे न? बाबा साईं कुछ चई नथो सघिजे। शमू ऑपरेशन थिएटर में आहे। का उम्मीद, को आसरो? का ख़बर न आहे बाबा साईं, बस दुआ कजो। बहादुर यार मूंखे ॾाढी गणती थी पई आहे। बाबा साईं अल्लाह आराम कंदो। जीअं ऑपरेशन मुकमल थी वेंदो त मां तव्हांखे फोन कंदुसि। बाबा अञा ऑपरेशन केसि ताईं हलंदो? चयमि न बाबा साईं त अञा का ख़बर न आहे। छा चयो रेस बहादुर खान? बहादुर खान चयो त अञा ऑपरेशन हली रहियो आहे। साओ सदको कयां रेस। हलो मां तव्हांखे घर छॾे अचां। केतिरनि कलाकनि खां वठी तव्हां खट ते सिधा पिया आहियो। थोरो हली आराम कयो गुलाबी जोड़े में। गुलाबी मूंखे आराम कोन ईंदो जेसिताईं शमूअ जी ख़ैरत जी का ख़बर नथी अचे। मूंखे आराम कोन ईंदो गुलाबी, कोन ईंदो आराम। हाशिमा ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं शमूअ खे कुझु थी वियो त मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। ईंदो साईं लामारो ई हिकिड़ो ख़तम। बहादुर खान मां ॼाणा थी त शमू ते हमिलो तो ही करायो आहे। न त हाशिम में एतिरी हिम्मत ई नाहे जो अकेले सिर शमू सां विढ़े। बहादुर खान मां तोखां अहिड़ो इंतकाम वठंदुसि जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। रईस मां शमू ऐं जानू खां बयान वठण आयो आहियां। दुआ कयो सूबेदार साहब त शमू ज़िंदा बची वञे। बयान पोइ पिया थींदा। जेकॾहिं इजाज़त हुजे त जानू खे थाणे ते वठी वञी उनजो बयान कलमबंद करायां। अञा न सूबेदार साहब, जेसिताईं शमू खे होश अचे तेसिताईं तव्हां कंहिंजो बि बयान कलमबंद नथा करे सघो। रईस तव्हांजो शक सरदार शाहज़मा जे माण्हुनि ते थी सघे थो, पर मां सम्झां थो त हीउ कमु उन्हनि जो न आहे। मूंखे सोराना पक आहे सूबेदार साहब त इहो कमु हाशिम जो आहे, छो त हुन खां सवाइ असांजो ॿियो को बि जानी दुश्मन न आहे। बहादुर खान इन करे ई चवां पियो त मूंखे जानू जो बयान वठण ॾियो, छाकाणि त हींअर जानू सभु कुझु सच ॿुधाईंदो। जेकॾहिं देरि थी वई त पोइ हू उहो ॿुधाईंदो जेको तव्हां उनखे पढ़ाईंदो, ऐं ईअं करण सां असुल मुजरिम ताईं पहुची कोन सघंदासीं। सूबेदार साहब तव्हां इहे कीअं था चओ त जानू खे बहादुर सचो बयान ॾियण बदिरां कूड़ो बयान ॾियण ते मजबूर कंदो? ठीकु आहे, तव्हांजो ख़दशो सही थी सघे थो। बहादुर तूं जानू खे वठी सूबेदार सां गॾु वञी बयान रिकॉर्ड कराए वठ ऐं उन खां पोइ हवेली ते वञ। दरिया खान ॾाढो परेशान हूंदो। हा मैडम।
हाशिम कंद झुकाए मूंसां छो थो ॻाल्हाई मुंहिंजे अखियुनि में अखियूं विझी पोइ मूंसां ॻाल्हाए ऐं मूंखे सुञाण त मां केरु आहियां। छा ॻाल्हि आहे बाबल साईं मूंखां का ख़ता थी विया छा? हाशिम छा तोखे मूं ते भरोसो न आहे जो साईं दादा खां वञी मदद वरिती अथई? छा अॼु ॾींहं ताईं मां तव्हांजी का मदद न आहे कई? बाबल साईं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। जेका बि ॻाल्हि आहे उहा हिन महिल साफ़ कर मुंहिंजे साम्हूं। लाराई छो थो? तूं त वॾो बुर्दबार हुए, तूं त वॾो मौत भरो है, पर ॿुधड़ियो छो थी वई? पर ॿुधड़ियो न बाबल साईं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हाशिम हिनखे सुञाणी थो? हा बाबल साईं ही मुंहिंजो पग मट यार आहे। खादिम थई, सालार थई, तुंहिंजो भाउ थई। हा बाबल साईं लॻे थो त तव्हांजा कंहिं कन भरिया आहिनि। पर ॿुधड़ियो मां न पर तव्हां थी विया हो। बाबल साईं दिलावर मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजे लाइ खादिम आहे, मुंहिंजे लाइ सालार आहे। मूं त कॾहिं इन ॻाल्हि खां इनकार ई नाहे कयो। पोइ अॼु तव्हां अहिड़ी ॻाल्हि छो था कयो? हाशिम भाउ अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, पर तूं सरदार साईं सां अहिड़े लहजे में छो थो ॻाल्हाए? तूं चुप कर दिलावर। अञा ताईं मूं तोखे का बि मयार नाहे ॾिनी। पोइ सरदार मूंखां अहिड़ा सुवाल छो थो करे? हाशिम मां तुंहिंजी दिलि ऐं दर्द खे सम्झां थो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तूं दिलावर ऐं मुंहिंजे चवण खां सवाइ ॿियो कमु न कर। असांखे छॾे तूं ॿिए कंहिंखां मदद न घुर, पाण खे सुञाण। तूं हाशिम ख़ान आहीं, हाशिम ख़ान। सुञाण पंहिंजो पाण खे।